गॾोगॾु हिन सुहिणे ॾींहं ते असांजे विच में असांजी डॉक्टर भेण मीना शर्मा जेका उन्हनि जो जन्मदिन आहे उहो बि तारियूं त वॼाईंदासीं पर केक बि असांजा सेवाणी साहब ॾिसो केॾो ख़्यालु था कनि पिया गॾु खणी आया आहिनि। माता साहब जी प्यारीअ जो छो जो उनजी वॾी धीअ जो बि नालो मीना ई अथव मुंहिंजी वॾी भेण जो ऐं उनजे दर ते पाण ई जन्मदिन गॾिजी करे मल्हाईंदासीं बि अहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं। गॾोगॾु मां वेनिती कंदुमि जोति जॻाइण खां अॻु में असांजे विच में असांजो प्यारो शहर जी उहा सुहिणी शख़्सियत छो जो अमां जिन जे लाइ सिकंदी हुई न भई नेताऊं अभिनेताऊं पोइ हिकु अहिड़ी सुहिणी शख़्सियत जेका हर जॻह ते नंढो कार्यक्रम हुजे वॾो कार्यक्रम हुजे ऐं निमिरता जी मूर्त सचपच मूंखे अॼु बि यादि था अचनि पिया अमां जा उहे लफ़्ज़। मामी हक़ीक़त अथव चवंदी धंधो त करे थो मां फैक्ट्रियूं ऐं करण खां घटि में घटि हिकिड़ो ॾींहुं उन प्यारे रमेश आहूजा वांगुरु हिकिड़ी सेवा त करे ॾिस। ॿियो न त विस्पति गुरूअ जो ॾींहुं थी उन विस्पति जे ॾींहुं घटि में घटि कंहिंजो भले जो कार्य कंहिं न्याणीअ जे दर करण जो ठाहिण जो कार्य उहो त करे ॾिस। उन्हनि जी ई प्रेरणा असांजे मामा साईं जी आशीर्वाद अॼु 92 खां मथे घर वकील हूंदे बि भाउ कॾहिं बि कंहिं वटि असां वटि आयो कंहिंजो घर ड्रातो कोन्हे उन्हनि खे ठाहिण जी कोशिशि कई आहे। 92 खां वधीक घर ठाहिया आहिनि। जेकॾहिं किथे प्रारब्ध कान्हे को घणी अहिड़ियूं ॻाल्हियूं नथा बीहनि पिया तॾहिं बि हथ जोड़े उन्हनि खे चयो आहे कोर्ट कचहरियुनि खां पाण खे परे करे घटि में घटि असां हिक ॿिए खे छॾाए ॾियूं ॿिए खे तकलीफ़ न ॾियूं पाण खे तकलीफ़ न ॾियूं। अहिड़ा सुहिणा कार्य करण जी प्रेरणा असांखे हिन रमेश आहूजा साहिब में मिली आहे। असांजे ट्रस्ट में असांजे सभिनी ट्रस्ट जय कुमार नाथानी जी असांजे भाउ एडवोकेट नरेश रोड़ा सभिनी ॼणनि इहो चयो अहिड़ियुनि सुहिणियुनि शख़्सियतुनि खे तॾहिं मूं उन्हनि खे अर्ज़ु कयो त अॼु असांजे विच में असांजा माता पिता त शरीर रूप में हिते कान्हनि के पर मां वेनिती कंदुमि मामीअ खे बि ऐं मामा तव्हां बि अचो ऐं अचो त असां तव्हांखे उन्हनि जे रूप में जीअं मातृ पितृ दिवस करे मल्हाईंदा आहियूं उहा असां मल्हायूं। उन्हनि खे वेनिती कई आहे मां चाहींदुमि अचनि हेॾे आसन ग्रहण कनि। गॾोगॾु असांजी सुहिणी हिकिड़ी सूरत ॾाढी सुठी शख़्सियत विच में असांजा प्यारा जिन सिंधियत खे बरक़रार रखियो आहे। घणियूं ई अहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं हूंदियूं पैसा हर कंहिं कमाया फैक्ट्रियूं धंधा कमकार करण में करोड़े अरबे रुपया कमाइण वारा गंज ई आहिनि गांधी साहिब पंहिंजे पंहिंजे कारण में सिंधियत खे जेकॾहिं किन क़ाइमु रखियो न सच करे पुछो उन्हनि सरस्वती पुत्रनि पंहिंजो पाण त्याॻियो अथव। उन्हनि सरस्वती पुत्रनि लक्ष्मीअ खे पातीरो करे पंहिंजे सिंधियत खे बरक़रार रखियो आहे। ऐं अॼु बि मां त चवंदो आहियां जेकॾहिं हे हलिया विया न असांजी सिंधियत शायदि ई वरी कॾहिं मोट अचे। मां पंहिंजी धीअ खे चवंदो हिननि मां सिखो ऐं असांजे भगत साहिब खे बि मां अर्ज़ु कंदुमि हलिया अचनि चवंदो मां मोहन भगत साहिब खे त नई टईअ खे घटि में घटि नई टईअ खे तव्हां जेकॾहिं पंहिंजी प्रेरणा इहा भगत ॾेई वञो ने त मां थो सम्झां पियो नई टई छो जो अॼुकल्ह ज़मानो साईं हनी सिंह छा थो करे पियो मिक्सअप छा चवंदा आहियो रीमिक्स जो इहे जेकॾहिं भगत ऐं इहे मिक्स थी वञनि नई जनरेशन जो त मां सम्झां थो ॾाढो सुठो हिकिड़ो गेटअप ऐं असांजी नई टईअ खे उहे गाना वणंदड़ लॻंदा पर बेइंतिहा माता साहब जे हूंद खां वठी करे भगत घनश्याम साहब असांजा साईं जिन जा उस्ताद असांजा प्यारा भगत मोहन जी किथे बि हुजनि भई अमां जो ॾींहुं आहे ऐं चौथ जी मोकिलाणी आहे अची करे असां खां आशीर्वाद जो हथु फेरींदा आहिनि। असांजे बाबा साईं सां गॾु कलाकनि जा कलाक वेहंदा त मां लख धन्यवाद कंदुमि चवंदुमि साईं जिन खे बि त साईं आसन ग्रहण कनि जिन खे असां बिल्कुलु साईं बिल्कुलु मां तव्हांखे ई त माइक खाली इंट्रोड्यूस ॾेई करे ॿिनि सुहिणियुनि शख़्सियतुनि जो गॾोगॾु असांजे विच में हिकिड़ो ॿियो अहिड़ो प्यारो मां सरस्वतीअ जो ॿियो बि सुपुत्र आहे
उन्हनि खे बि मां अॼु ख़ासि सरप्राइज़ थो ॾियां, उन्हनि खे ॿुधायो कुझु कोन्हे को। असांजा प्यारा सुरेश लाल जी सरपंच साईं मां तव्हांखे माइक ॾींदुमि बिल्कुलु, पर ही मौक़ो आहे। अरे क्या बात है। ऐं असांजे विच में ईश्वरलाल पंजवाणी साहब, मां चाहींदुमि ॿ मिंट उथी अचनि। माता रुक्मणी देवी सीनियर सिटीजन क्लब हुजे, उन्हनि जी चेयरमैनशिप हुजे, या हिन कोरोना काल में या हुन खां अॻु में बि जेकॾहिं काफ़ी अहिड़ा माण्हू आया जेके बीमार आहिनि, जिन खे काई तकलीफ़ आहे, सर्वानंद जूं कैंपियूं लॻाइणियूं हुजनि, अखियुनि जी मोतियाबिंदु जा ऑपरेशन हुजनि, ॿिया कुझु तकलीफ़ूं हुजनि, असांजे प्यारे ईश्वरलाल पंजवाणी जन पाण बतौर करे कंहिं वटि पैसा आहिनि कंहिं वटि कान्हनि, कुझु संस्था मां कुझु पाण तव्हां मां जॾहिं हिक ॿिनि प्रेमियुनि खां ईअं पकड़े करे बि सेवा कराईंदा आहिनि, यार हिन प्यारे जो कमु करणु आहे, हिन जो ऑपरेशन आहे, हिन जी नंढी सेवा ई कुर्ब कयो। त अॼुकल्ह पंहिंजे परिवार सां बि गॾु बीहण वारा कान्हनि के, जेकॾहिं सत धारा ॿियनि सां बीहनि न अननोन पर्सन सां, मां थो सम्झां इहो असांजो ईश्वरलाल पंजवाणी ऐं जयकुमार नाथाणी जहिड़ो माण्हू जेको ॿिए जे कम जे लाइ न पूरो करण ते देरि न लॻाईंदो, पर पुट वेठो आहे असांजे संस्था जो हनुमान आहे। मां चाहींदुमि ज़ोरदार हिकिड़ियूं तालियूं वॼायो असांजे प्यारे जय नाथाणी जे लाइ बि, जेकी भाभी असांजी हुनजी धर्म पत्नी असांजे विच में आहे। मां चाहींदुमि ईश्वरलाल पंजवाणी साहब असांजे विच में वियनि। गॾोगॾु हिकिड़ी सुहिणी ॿी मूर्त जेके हिकिड़े नंढड़े सट ते असांजा कन्हैयालाल जी, कन्हैयालाल कन्हूभैया नाले में कन्हूभाई था सॾाइनि, पर ॾाढी सुहिणी शख़्सियत, मालिक जी रहमत सां सतनि भेनरुनि में इकलौता भाउ, निभाइण वारा सभ सां। असांजी अम्मा खे बि असां बि चवंदा ई मामा आहियूं, साईं चवंदा ई मामा आहियूं। उन्हनि खे ख़ाली हिकिड़ो सॾु ॾिनो, काफ़ी अहिड़ा शाहूकार बि आहिनि उते, हेॾे काफ़ी अहिड़ा सुहिणा शाहूकार बि आहिनि। असांजो मटई साहब आहे, टाइम न मिलंदो आहे, उन्हनि खे काई इहा न मिलंदी आहे। हिन प्यारे खे हिकिड़ो इहो कयोसीं, फिल्म इंडस्ट्री में मां जॾहिं वञा मूंखे फिल्म स्टार गोविंदा, राखी सावंत, ॿियो कहिड़ियूं कहिड़ियूं हीरोइनियूं जेके शेप वग़ैरह इहो ठाहींदा आहिनि अॼुकल्ह इंडस्ट्रीअ में वधीक, उन्हनि जे घर में वठी अचण लाइ, इहो करण जे लाइ पाण उन्हनि वटि उन्हनि जे घर वठी वेंदा ऐं डायरेक्ट एंट्री, छो जो एक्यूप्रेशर कनि था त सिधो उन्हनि जे बेडरूम ताईं एंट्री। सचुपचु फिल्म इंडस्ट्रीअ में सुहिणी उहा ताक़त, पर हिकिड़े ॾींहुं जॾहिं मूंखे मिलिया करोना काल खां पोइ, मां चयोमांसि मामा मालिक गंज ॾिनो अथव, गंज कमायो अथव, छा तव्हां थोरी सेवा जे लाइ असां वटि ईंदव? हिकु सॾ ते असां सां गॾु अची करे बीठा आहिनि ऐं हिते हीअ सुहिणी सेवा करे रहिया आहिनि। मात्र 100 रुपए में हू हिते, ऐं गॾोगॾु हाणे बड़ौदा में निष्काम सेवा करण जे लाइ वधी रहिया आहियूं। ॿियनि शहरनि में जीअं गांधीधाम, ॿियो किथे थी आया राजकोट, अहिड़ी जॻह ते कैंपियूं लॻाए रहिया आहिनि, उडुपी, बैंगलोर, अहिड़ियुनि जॻहनि ते 27 साल जो अनुभव सुम्हियल खे बि उथारे छॾियो। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे त अहिड़ियूं सुहिणियूं मूर्तियूं, अहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं असांजे विच में आहिनि। तंहिंजे करे अॼोके ही मातृ पितृ दिवस जे ॾींहुं असांजे प्यारे भाउ जयकुमार नाथाणी ऐं असां सभिनी ट्रस्ट, जंहिंमें असांजा मटई साहब बि मुंहिंजा भाउ असांजे ट्रस्ट में, सभिनी हिकिड़ी इहा चई ॾे त असां हिननि जो स्वागत कयूं। स्वागत में ॿियो कुझु असां नथा ॾेई सघूं, पर घटि में घटि असां उन्हनि खां आशीर्वाद त वठी था सघूं। अॼु हिन मातृ पितृ दिवस ते असां वटि ॾियण जे लाइ ॿियो कुझु बि कान्हे को, पर उन्हनि खां वठण लाइ त अपार आहे। छो जो अम्मा चवंदी जेको हिकु बि भेण माता जेकॾहिं दरवाज़े चौखट ते अचे थी त उहा कुझु न कुझु दुआ ज़रूरु ॾेई वेंदा आहियूं। सचुपचु ॾिसंदा बि आहियूं, लंघंदे बि कोई निकिरी वेंदो आहे न, बांदू रहंदो आहे वीचारो, जेको पैरालाइज़ जो पेशेंट आहे, हथ में लकड़ी हूंदी अथसि, हिकु हथ में लकड़ी हूंदी अथसि, ॿिए हथ में वीचारो प्यारो माता जे दर ते चौखट ते पेर रखी करे उनजी धूल खणी करे पंहिंजे मथे ते लॻाईंदो आहे, उनखां पोइ टकड़ी चढ़ंदो आहे। इहा असांजे माता रुक्मणी देवी अहिड़े स्थान ते विहारे वई।
उनकी कृपा उनकी असीम महर जो अड़ा बुजुर्ग सीनियर सिटीजन अड़ा मेला लगन अड़ियों असांजी माताऊं भेनर अड़ा असांजा जेके प्रेमी उहे अचन था मां तो समझा या उनकी असीम कृपा है। तो अचो गॾिजी करे अॼु सुहिणो ॾींहुं माता पितरा जो मल्हायूं। सभ खां पहिरीं मां अर्ज़ु कंदुमि त जोत जॻायो। अचो शिवानी जाब साईं जोत जगे ॾींहुं रात ओ जोत जगे ॾींहुं रात मैया जी जोत जगे जोत जगे ॾींहुं रात मैया जी जोत जगे इन ज्योतिअ जो रूप निरालो इन ज्योतिअ जो रूप निरालो जोत जगे ॾींहुं रात तेरी जोत जगे दिन रात मैया जी तेरी जोत जगे जोत जगे दिन रात मैया जी तेरी जोत जगे। अचो जो गायो गायो न मूंखे अखर साईं जोत जगे दिन रात मैया जी तेरी जोत जगे जोत जगे दिन रात मैया जी तेरी जोत जगे। ओ प्रेम से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी नहीं दुनिया जय माता ये अंबर बोले जय माता ये धरती बोले जय माता मानवता वाले जय माता वाले माँ महरा वाले जय माता माँ आंगन वाले जय माता माँ मनसा देवी जय माता माँ नैना देवी जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता देवी जय माता माँ रुक्मणी देवी जय माता माँ रुक्मणी देवी जय माता दी 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 जय माता जय माता दी जय माँ बोलिए जय माता दी 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 जय माँ जय करा भाई इन शुभ मौके ते हिकिड़ी ज़ोरदार ताली असांजी भेण मीना शर्मा जन जे लाइ जिन जो जन्मदिन आहे ऐं अहिड़ा असांजा सुहिणा ॻाईंदड़ जिन खे नंढपण खां ॿुधी ॿुधी करे असां नचा टपिया आहियूं छो जो असांखे ॻाइणु न ईंदो पर नचणु सुठो ईंदो गांधी साहिब इहा हक़ीक़त आहे। अचो तव्हां बि जोत खे हथु लॻायो। अचो सबके लख लख वाधायूं ॾाढो उत्तम ॾींहुं सभई अची तीर्थ धाम ते ॼण पहुता आहिनि। माता रुक्मणी बाईअ जे चरणनि में अची सभई हाज़िर थिया आहिनि। हिकिड़ो शुभ ॾींहुं असांजे पूजनीय दादा दीपक रोहिड़ा साहिब समाज जी सेवा लाइ माता जे चहल कदमनि ते हलंदे हुननि हिते हिकिड़ी मेडिकल कैंप लॻाई आहे फुल बॉडी चेकअप ऐं इन्हनि हिते अची करे इहा ॼाण पई कि अहिड़ा कार्य हिते थींदा आहिनि। अक्यूप्रेशर असांजा पूजनीय दादा कन्हैयालाल साहिब बीठा आहिनि ऐं उन्हनि जी बि हिते सेवा थी रही आहे। ही माता रुक्मणी बाई मंदिर हिकिड़ो उत्तम स्थान आहे, पवित्र हिकिड़ो तीर्थ धाम आहे जिते सेवा थिए जिते सुमरन थिए। उहो ई हिकिड़ो प्रभु जो मंत्र सेवा ऐं सिमरन। सभिनी जो स्वागत आहे। मां कहिड़ा नाला खणी कहिड़ा नाला खणा सभ खां पहिरीं त असांजा पूजनीय मोहन भगत कार्य भगत साहब क्या बात है। मूंखे तव्हांखे ॾिठी हिकिड़ो कंवरराम जो किसो यादि अची वियो। तव्हांखे मां जॾहिं चयुमि दादा त तव्हां चयो नथो सुञाणे, मां चयोमांसि दादा तव्हां ॻाल्हायो आहे। चई मां छो ॻाल्हायां त मूंखे कंवरराम साईं जो किसो यादि आयो। कंवरराम साईं किथे बीठो त हिकिड़ी माईअ पंहिंजे पुट खे चयो कंवरराम साईं थी फिरे पियसि ॿारो थी मां छो फिरे पवां त कंवरराम चई साईं
छॾे त मां हे नथो फेरे पए त मां थो फेरे पियो। क्या बात है, जोरदार ताली। जिन निम्यो तिन पातो। वाह साईं ॿुधो दादा मोहनदास तव्हां छा आहियो तव्हांखे ख़बर कान्हे पर हिकिड़ी अनमोल शइ आहियो जेका सिज त तव्हांजे सीने में बंदि आहे। पोइ कहिड़ो बि रागड़ी चओ मारवी चओ सुहिणी महिवाल चओ हे ॻाईंदा त हे सॼो शास्त्र हिते लिखियलु आहे। कंहिंखे खपे त अची चरणनि में झुके ऐं घुरी वठे ऐं बिना कंहिं कापीअ जे बिना कंहिं हथ में लिखणीअ जे हिकु भॼन हिकिड़ी त लाइन ॿुधायो अमां जी जेका ॻाईंदा वरसाए थी हिकिड़ी त लाइन ॿुधायो। भाई साहब जिन महबूब के दर पे आए कमाई करे गया कहीं जो अकीर चवे तो ही आशिक मरंदा जीहरा घुमन जहान गुल सरंदो पर अदुर न सरंदो सरंदो चंदन पर अगर न सरंदो ये झूड़ न वठंदा वरी क्या बात है। मरदन पापी मोहरना कस पहला जमाना होया तो पर में पी छोटा पहला जे जय मने घर में खिला पैचो अमर जो तो कही वरसाहे दिवरे सियमा माता रुक्मणी देवी प्यारी वरसाए दिवरे सियमा माता रुक्मणी देवी प्यारी ओ शाही जी शाह आए शाही जी शाह आए भरल वाजन जो भंडारो वरसाए दिवरे माता रुक्मणी देवी प्यारी कैखा बुझी न आए जी शहनशाही हो कैखा बुझी न आए जी शहनशाही कैखा बुझी न जी शहनशाही प्यार करे भोलानाथ सा पाती तो पातशाही भक्ति तुझी अमरा शक्ति तुझी अमरवा जाने तो जग सारो वरसाही वरे सियमा माता रुक्मणी देवी प्यारी वरसाही वरे सियमा माता रुक्मणी देवी। भाई को भी बड़ी गुरु बिना गति ना भले केतरा भी माना भले हाणे असांजे वाद थिए नी यार हिकिड़ो ई करियो असांजे भगत घनश्याम जेतिरी नंढपण खां 17-18 साल जा हुआसीं उहे राग ऐसे करे ॾींहुं लिखां पियो ठका के चपाट रमेश लाल ते छो फुल्को नथो खाए छा ऐं अकीदो डांस दीपक तंहिं टाइम में असांजो गजानंद मार्केट में सिंगापुर जो धंधो हुयो साईं ते तरह को न ॻाल्हाए एडी साईं दया कई साईं गुरुमुदास सां बि हिकु प्लेन में गॾु वेठासीं वो कुदरत भॻत साहिब चए पियो पुटु तूं हेॾो कमाए कंदे छा मां साईं ठीकु आहे कहिड़ी ॻाल्हि आहे पोइ थोरो हिते उल्हासनगर में साण वठी वेंदो ॿाहिरि न खण पोइ कुदरत छॾ भॻत ॿाहिरि ॿी प्रोग्राम असां ॿाहिरि पोइ हिकिड़े ॾींहुं लिखा पियो त ठका जो चयो रोटी थो खाए
सब ॻाल्हियूं करे पोइ दिमाग़ में नथी ॻाल्हि पए उहो ॾींहुं थियो हे ॾींहुं थियो हिकिड़े ॾींहुं लखनऊ वारा साईं चांदूराम वेठा हुजनि साईं कंवरराम जो पुटु साईं मनोहर आहे अमरावती त साईं ऐं ॿियो शर्त असांजो रायपुर वारा साईं सरदारी दरबार वारा सभु वेठा हुजनि कि भॻती का कलाम किथां ॾाढी मां मूंखे त यादि आहे जेॾी महिल बीहां थो त मग़ज़ में ॻाल्हि क्या बात है इहा आहे उस्ताद जी दुआ उन्हनि जी दुआ बाक़ी मां त चवां सभु ॿियो दुनिया में कूड़ आहे गुरू खां बिना काथे क्या बात है सही सही गुरू मिलियो आहे त सभु पदार्थ मिलियो आहे इश्क छाखे चइबो आहे ॿुधाए त पहिरीं इश्क छाखे चवंदा आहियो न न बाक़ी एतिरा ॾींहं कीअं विञाया एतिरा ॾींहं मां कीअं विञाया मूंखे हुनखे ॻोल्हण में ई मज़ो थो अचे न न न ॻोल्हण में ई मज़ो थो अचे ज़िंदगी कटिजी हिकिड़े ॾियारे हिकिड़े ॾींहुं वेठो हिकिड़ो फ़क़ीर पंहिंजे मस्तीअ में फ़क़ीरनि खे माए जी न हूंदी आहे फ़क़ीर अहिड़ो जो पंहिंजे मालिक सां बि रूड़वाणी करे हिकिड़ो प्रेमी चई साईं अकेला रह कि हाणे तूं आहे त अकेलो थी वेठो भाई साहब इश्क छा चइबो आहे वेही करे रूड़वाणी कटोरीअ में आहे माए त चङनि भले खे घुमायो आहे साईं कंवरराम चवंदो ओधर अल्ह ते कड़का ओधर अल्ह ते कड़का ॾे कुझु धणीअ जे नाला रब वठंदी थोड़ा ऐं ॾींदी भरे ॿोरा वहिंवार कर उन्हीअ सां कर कीन ओरिया ॿोरिया तोखे व्याज सूदा ॾींदो जेकी जेके सुधा क्या बात है नहीं है ना एडी सिंधियत भाई साहब रमेश लाल साईं कंवरराम उनजे न्याणीअ सां भेण सुशीला सां बि राति जो वेठा जेकी साईं कंवरराम सां सिंध में हुई जेॾीमहिल साईं कंवरराम में गोली लॻी उहा बि अमरावतीअ में उते ई चूनो छॾियो हाणे अचो नितनेम जेको अथव बाबा कयो जी जी भाई जोरदार तालियूं अहिड़ी सुहिणी सूरत सुहिणी मूरत लाइ ऐं सची ॿुधायो अहिड़ी जिन वटि अपार भंडार हुजे बिना कापीअ जे बिना किताब जे पर हुन गुरूअ जी कृपा छो जो किरंदे त पाईंदे हुन गुरूअ जी कृपा वरी इहा सिंधियत खे जाॻाइण वारी इहा हक़ीक़त आहे मुंहिंजी घरवारी जीवन में गुरु नानक देव सां पालो ऐं मर्दानो केरु आहे ॼाणो कोन हुनखे इहो ख़बर हुई चौथ जो मतिलबु ईअं आहे त नओं वॻो सुभाइणो आहे काई सोन जी शइ गिफ्ट मिलणी आहे ॿियो कुझु ॼाण कोन हुयसि पर जेमहिल सतगुरुनि जी कृपा थियसि पुछो रोए पई जॾहिं संतनि रहमत कयसि उनजे मथां उनखे अमा जी गादी ते करे उनखे मथां वेठी त अॼु महीने जा 30 ॾींहं कीअं दूरा देशी आहे संतनि में सतगुरु स्वामी देव प्रकाश महाराज हुजनि बाबा आत्माराम साहिब हुजनि असांजा साईं रूपाराम साहिब हुजनि साईं बलराम साहिब असांजा हाजरा हुजूं जॾहिं उन्हनि खे ईअं मूंखे 2 मिंट पासीरो खणी करे चवनि दीपक लाल संतनि जो रायो ईअं बीठो आहे मां साईं कुझु त संतनि में समायल हूंदो जो घरवारीअ जे मथां असां पाण में 4 भाउर भेनर ॾाढो सुहिणो असांजे महाराज रमेश लाल हिकिड़ो भॼन लिखियो हुयो प्रकाश भगत उन्हनि उहो उनखे ॻायो त रहमत उनजे मथां थींदी आहे भाउ लहणे जो ॾिसी गुरु नानक थियो राजी तंहिंखे बख़्शऊं गुरु गादी अॼु जेकॾहिं हुनजे मथां उहो गुरुनि जी गदी मिली आहे त उहा महीने जा 30 ॾींहं गांधी धारो तव्हांजे घर में कल्याण काॾे दुबई काॾे अहमदाबाद काॾे गांधीनगर दुनिया गांधीधाम केवल रामाणी जेको SK टीवीअ जो मालिक बेड ते हुयो पर चए पियो दादीअ जो 2 मिंट दर्शन कराए 2 मिंट मूंखे दादीअ सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए दीदी असांजी हीर रोइणा इहा रहमत छा आहे इहा जॾहिं उनजी गुरुनि जी कृपा थी थिए तंहिंजे करे मां चवंदो आहियां हर चीज़ नहीं मिलती गूगल पर प्यारे पंहिंजे नौजवान टई पंहिंजे आईंदा जे पंहिंजनि ॿारनि खे कुछ देर बैठा करो उन बुजुर्गों की शाम में जेकॾहिं असां हिननि सां वेहंदासीं न त सिखंदासीं
हिननि सां वेहंदासीं त फिराईंदासीं अपार खजानो पियो आहे पर जेकॾहिं हली था वञनि त असांजो बूटो ॼण हिकिड़ो पूरो थो थिए उनखे ई जगाइण जे लाइ उन्हनि जे कारण खे अॻियां इहो करण जे लाइ अॼु हिननि में माता पिता जो रूप निहारे करे असां हिननि जी पूॼा अर्चना जे लाइ अॻियां ईंदासीं पहिरियों हिकिड़ी मुंहिंजो असांजी भेण जो जन्मदिन आहे मां चाहींदुमि असांजे भाउ रमेश लाल हिन जी सभिनि सां रहिजी अचे क्या बात बोलो पारायण दे भाई वो भी छोटा अचे रहिजी शलतो सां जुदा ना थियूं पिरी कोमल जैसी आहे जान में ये जान ये दुश्मन ज़मानो भल जैसी आहे जान में ये जान ये दुश्मन ज़मानो भल अचे रहजी सजण अचे रहजी हुजत मुंहिंजी न हले तो सां अची कर कुर्ब को मूसां प्रीतम जा ऐब सरद जा ऐब ना ॾिस जान अजय दिल के अंदरे दाखिल अचे रहजी रमेश लक्ष्मण तो सां जुदा ना क्यों गिरी कुपल एक लाइन नहीं सोरठ क्या बात है एक सोरठ गाए थे साईं कंवर क्या बात है एक लाइन भाई साहब तव्हांखे ॾिसी सच ॿुधायांव अॼु जंहिंजो ॾींहुं आहे माता पितर दिवस मुंहिंजो पिता खां ख़ुशि थींदो हुयो अगरि साहब ईंदा हुया कलाक जा कलाक वेहंदा हुया दिलि जे अंदरि ठरी पवंदो हुयो रमेश आहूजा साहब डॉक्टर श्याम भटीजा असांजा भगत साहब चवंदा मूंखे हिननि जा रिकॉर्डिंग थियल गाना टीवीअ में हलाए करे ॾे आनंद अची वञे ईअं न ईअं माता खे पेकनि में वेंदी आहे त ख़ुशि थी वेंदी आहे ईअं बाबो असांजो जेकॾहिं न ॿुधे सोरठ क्या बात है दिलि ख़ुशि थी वञे हिकिड़ी लाइन सोरठ गाए तो साईं कंवर अरे भाई सोरठ चवई मंगता तो तभी झल पवंदम बेली बार सोरठ चवई मंगता तो तभी झल पवंदम बेली बार हिन वेचारीअ जे वर मां हिन वेचारीअ जे वर मां तूं त कहिड़ा कंदे बेली कार खणी सुरंदा ऐं साज खणी सुरंदा ऐं साज एली मोटी वञड़ी मंगता ॾिसो आशिक़नि जा इंसाफ़ ॾिनो सिर घोरे 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 सिर घोरे 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 सिर घोरे घोरे ॾिसो आशिक़नि जा इंसाफ़ ॾियनि सिर घोरे 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 सिर घोरे 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 सिर घोरे घोरे आशिक़नि जा मिलना हो वही तो मिलोड़े भाई साहिबा मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो यही मिलन
भाई बिना साज बिना कंहिंजे ढोलक न को इहो पर आलाप में तॾहिं चवंदो आहियां भगत साहब रहमत जो हथ फेरियो ऐं नई जनरेशन खे हे तव्हां कुझु ॾेई वञो तव्हां वटि अपार कृपा आहे सचपच तव्हां जेकॾहिं ॿारनि खे तयारु कंदव न त असां वटि हनी सिंह जा बाबा तयारु थींदा तव्हां जेकॾहिं उन्हनि खे ॾेई वेंदव न नई जनरेशन खे अलाए काॾे पहुचाईंदो वरी जेकॾहिं घुंघरू पेरनि में पातल भगत साहब वरी ताल हेॾां ढोलक वारो फेर थी वञे थोरो त थिए भाई साहब वरी कननि जी लाटार मां त चवंदो आहियां साईं जिॾे जिॾे हलो दिल्ली हलो राजकोट हलो असांजे बाबा नंदलाल फ़कीर रातियुनि जूं रातियूं भॻतियूं जॾहिं लॻनि चवंदा आहिनि मूंखे वठी हलो ही दास तव्हां गॾु सेवा में बि चवंदो ॿुधण जा शौक़ीन आसीस इहा रहमत त अचो कार्यक्रम खे अॻियां वधायूं असांजी प्यारी भेण मीना शर्मा जन जो जन्मदिन बार बार थिए छाहे पाणी थो अचे पियो सभिनी खे असांजी प्रभु साईं मिंट में हिननि जे लाइ मां ॻाल्हायां हा बिल्कुलु इहा अञा ॻाल्हि पूरी न थी